अस्सलामुअलैकुम वेलकम सारे पाण एनसाइक्लोपीडिया चाला ख़ुशि आहियो त पी सही आहे। हिन वीडियो में पाण ट्रिग्नोमेट्री जो चैप्टर है इंशाल्लाह वो सॼो कवर कंदासीं। फुल कोशिश कंदुमि सॼो कवर थिए जेको 8th क्लास में वरितल आहे। हिन खां पहिरियों जेकियूं बि ख़ासि शयूं हुयूं या जेकियूं यादि करण वारियूं शयूं हुयूं मां ऑलरेडी तव्हां सां शेयर करे चुको आहियां। उहो तव्हांखे यादि करणियूं हुयूं जीअं पाण अॻे प्रोसेस हलाए सघूं। ठीकु आहे, हाणे हिन में पाण छा ॾिसणो आहे त हीअ ॾिसो साइन ऐं कास हिननि जो पेयर तव्हांखे यादि हुअणु खपे। साइन ऐं कास जो मतिलबु पाण में रिलेशन हूंदो ऐं कॉम्प्लीमेंट्री जेकॾहिं एंगलूं आहिनि हिननि में त हू पाण में एक्वल हूंदियूं। कीअं जेकॾहिं साइन 30 आहे ऐं हुनजी जेकी वैल्यू आहे ऐं कास पोइ छाजे बराबरि हूंदी साइन 30 जी वैल्यू हू बराबरि हूंदी कास 60 जे। मतिलबु ॿिन्ही जा जेका एंगल आहे उन्हनि खे जोड़ कयूं त हू कॉम्प्लीमेंट्री एंगल बि आहिनि त पाण में एक्वल हूंदियूं। पोइ छा बि रखो अथव बाक़ी ॿिन्ही जो एंगल्स जो सम जेको आहे हू 90 हुअणु खपे। ठीकु आहे, ऐं टेन ऐं काट जो बि पेयर तव्हांखे यादि हुअणु खपे। सेक ऐं कोसेक जो बि पेयर तव्हांखे यादि हुअणु खपे। हिते में मिसालूं ॾिनल आहिनि, हितां बि ॾिसी तव्हां सम्झी सघो था। ॾिसो साइन 30 बराबरि आहे 1/2 जे ऐं कास 60 बि बराबरि आहे 1/2 जे। हाणे ॾिसो 30 ऐं 60 घणा थिया 90, मतिलबु ही कॉम्प्लीमेंट्री एंगल थी। ॿ एंगल आहिनि हिननि जो सम 90 हुजे त हुनखे पाण कॉम्प्लीमेंट्री एंगल चवंदा। ईअं ई ॾिसो ही कास 30 जे करे बराबरि हिन जी आहे ऐं साइन 60 हू बि बराबरि हिन जी आहे। त हिन सां छा थींदो, हिन सां पाण हिननि जी वैल्यू यादि करण में पाण खे ॾाढी आसानी थींदी, ॾाढी हेल्प थींदी। मतिलबु पाण खे ई ज़हन में हुअणु खपे त हिननि जा पेयर यादि हुजनि ऐं हुननि जा कॉम्प्लीमेंट्री जेकॾहिं एंगल आहिनि त हू पाण में बराबरि हूंदा। ओके आहे, एक्सरसाइज़ कंदासीं वधीक सम्झ अची वेंदो। ऐं हिन में हाणे अॻे पाण खे छा करिणो आहे त बाबा जेकॾहिं ईअं पाण खे एंगल्स मिलियल आहिनि ऐं जेका फंक्शन्स आहिनि हू मिलियल आहिनि ऐं पाण खे हुनखे सिंप्लीफाई करे ॿुधाइणो आहे त हीअ छाजे बराबरि आहे। हीअ बि सफ़ा सवलो आहे, को मसइलो ई न आहे। तव्हांखे वैल्यू यादि आहिनि त ख़ाली हिननि जा हिते वैल्यू पुट कयो। हाणे ॾिसो मिसाल जेकी आहे हीअ पहिरीं मिसाल जेकी आहे साइन 30 इंटू कास 45 प्लस कास 60 इंटू साइन 45। ओके आहे, हाणे पाण कुझु न आहे कयो। साइन 30 छाजे बराबरि आहे 1/2 जे, हू वैल्यू लिखी आहे। कास 45 छाजे बराबरि आहे 1/2 जे ऐं प्लस जी साइन कास 60 छाजे बराबरि आहे कास साइन 45 छाजे बराबरि आहे उहो लिखी आहे। हुन खां पोइ हिनखे सिंप्लीफाई कयो ऐं पाण खे जवाबु मिली वियो। मतिलबु हिन में पाण खे कुझु न आहे करिणो, ख़ाली हिननि जी वैल्यू पुट करणियूं आहिनि। रेशो छाजे बराबरि आहिनि, फंक्शन छाजे बराबरि आहिनि, त हू पाण ख़ाली लिखंदासीं। लिखण खां पोइ हुननि खे सिंप्लीफाई करे वठंदासीं। उमेद आहे सम्झ अची वेंदो। बाक़ी मिसालूं बि तव्हां ॾिसो, कोई ॾुखियो कोन्हे। ऐं हीअ हाणे 11.2 जेकी एक्सरसाइज़ आहे हुनमें छा आहे त पाण खे मालूम करिणो आहे त जेकॾहिं कास फंक्शन छा हुजे, फंक्शन कास हुजे त एक्स जी वैल्यू हिते छा आहे। पाण खे छा मालूम करिणो आहे, एंगल मालूम करिणो आहे। जेको एक्स छाजी जाइ ते एंगल जी जाइ ते पाण खे एंगल मालूम करिणो आहे जॾहिं त पाण खे हुननि जी वैल्यू हू पाण खे मिलियल आहिनि। ठीकु आहे, हाणे कास एक्स जेकॾहिं बराबरि हुजे रेडिकल 3/2 जे त हिते एक्स जी वैल्यू छा थींदी। रेडिकल 3/2 कहिड़े एंगल ते कास जी वैल्यू हूंदी आहे। ठीकु आहे, हीअ 30 ते हूंदी आहे की न, हीअ ॾिसी वठो। हेॾे पाण ॾिसूं टेबल तव्हांखे यादि हुअणु खपे। मां सिर्फ़ु तव्हांखे हिते टेबल ॾेखारियां थो। ॾिसो कास जेकी आहे कास 30 छाजे बराबरि आहे न, हीअ कास 30 छाजे बराबरि आहे रेडिकल 3/2 जे। ठीकु आहे, ईअं ॾिसो तव्हां ही त कास एक्स जेकॾहिं बराबरि हुजे 1/2 जे त हिते एक्स जी वैल्यू छा हूंदी, हिते एक्स जी वैल्यू 45 थींदी। मतिलबु कास 45 छाजे बराबरि आहे, कास 45 बराबरि आहे 1/2 जे ऐं कास एक्स जेकॾहिं बराबरि हुजे 1/2 जे त एक्स जी वैल्यू छा थींदी, मतिलबु एंगल कहिड़ो थींदो। हाणे कास जी वैल्यू 1/2 कॾहिं थींदी आहे, जॾहिं कास 60 हुजे। कास 60 हुजे त 1/2। ईअं बाक़ियुनि जी बि तव्हां वैल्यू मालूम करे सघो था। ख़ाली तव्हांखे हिननि जा ऑलरेडी पहिरियों 0 खां वठी 90 ताईं तव्हांखे हिननि जी वैल्यूज़ हू यादि हुअणु खपे। बाक़ी हिननि खे सिंप्लीफाई करिणो आहे। पहिरियों पाण मिसाल कयूं आहिनि, सफ़ा सवलो आहे। ऐं बाक़ी ही पाण कयूं था। हिननि में पाण खे छा करिणो हूंदो आहे, अॻे पाण ॾिठो आहे त हिन में पाण खे ख़ाली
वैल्यू पुट करनी हूंदियूं आहिनि। साइन 30 जी हिते वैल्यू छा थींदी 1/2 हू पाण लिखंदासीं। साइन 60 जी वैल्यू छा थींदी रेडिकल 3/2 साण उनखे ज़रब कंदासीं। ईअं हिन जी वैल्यू बि पाण पुट कंदासीं त पाण खे बाद में सिम्पलीफाई कंदासीं, पाण खे फाइनल जवाबु मिली वेंदो। बाक़ी हाणे ॾिसो, फाइंड द वैल्यू ऑफ एक्स इन ईच दी फॉलोइंग केसिस। पाण खे एक्स जी वैल्यू मालूम करणी आहे हिननि में। सफ़ा 16 ही छा आहे, ही कॉम्प्लीमेंट्री वारो आहे, अॻे पाण पढ़ी आया आहियूं। त पाण पेर यादि कंदा हूंदा आहिनि साइन ऐं कास, टेन ऐं काट, सेक एंड कोसेक। ठीकु आहे। हाणे साइन जे करे 30 बराबरि आहे साइन 30 कास एक्स जे बराबरि आहे। त हिते एक्स जी वैल्यू छा आहे, पाण खे कॉम्प्लीमेंट्री करणो हूंदो आहे, मतिलबु 90 जी एंगल टोटल पूरी करणी हूंदी आहे ॿिन्ही खे जोड़ करे। हाणे ही 3 जी आहे त बाक़ी 90 मां 3 वञनि घणा बचा 60, मतिलबु हिते 60 हुअणु खपे। मतिलबु एक्स जी वैल्यू हिते छा हुअणु खपे, हिते 60 हुअणु खपे। ऐं 10 60 बराबरि आहे काट एक्स जे, त हिते एक्स जी वैल्यू छा हुअणु खपे, एक्स जी वैल्यू 3 हुअणु खपे। हिते सेक जेको आहे उहो एक्स आहे ऐं कोसेक जेको आहे 45 आहे। त सेक जी हिते वैल्यू छा, सेक एक्स मतिलबु एक्स जी वैल्यू हिते छा हुअणु खपे 45 ऐं 45 90, मतिलबु पाण खे टोटल जेको जोड़ आहे ॿिन्ही एंगल जो हू 90 करिणो हूंदो आहे। हिकु मिलियल आहे त बाक़ी पाण हुनखे ॾिसी मालूम करे सघूं। हिते जेकॾहिं साइन 30 आहे त हिते कास करणी हुअणु खपे, कास 20 हुअणु खपे। हिते घणी हुअणु खपे कोसेक, हिते 50 हुअणु खपे कोसेक। हिते 55 आहे 1055 आहे हिन में 1055 आहे त काट घणी हुअणु खपे, काट हुअणु खपे 35। ईअं मतिलबु तव्हां सॼा करे सघो था। बाक़ी हिन में ॾिसो हिते बि पाण हिन सां लिंक ॾी पाण खे ख़ाली वैल्यू लिखणी आहे। ही साइन 35 कास छा जे बराबरि हूंदो, ही कास 35 मतिलबु ही 55 थी वियो। 35 ऐं 55 घणा थिया 90। ठीकु आहे। ही 65 आहे 65 आहे त हिते घणी हुअणु खपे, हिते 25 हुअणु खपे। ईअं टोटल जेको आहे उहो 90 थियनि। ऐं हिते 20 आहे 20 बाक़ी घणा बचिया 70। बाक़ी जेकॾहिं को रेल हुजे त मां कोशिशि कयो त उहो एग्ज़ाम्पल जे थ्रू तव्हां करे सघो। जेकॾहिं न थिए त ॿुधाइजो, मां तव्हांखे उहो सोल्व करे व्हाट्सएप कंदुमि। ठीकु आहे। ऐं उहे एॾा ख़ासि बि न हुया, इन करे उहो मां स्किप कया। हाणे ही ॾिसो, हिन में पाण खे MCQ सोल्व करणा आहिनि। ठीकु आहे। MCQ हिन में द वैल्यू ऑफ कास 60 MCQs ईंदा अहिड़े ई। त कास 60 जी वैल्यू छा आहे, कास 60 जी वैल्यू छा आहे 1/2 आहे। तव्हांखे यादि हुअणु खपे 1/2। ॾिसो ऐं हेॾे बि लिखियलु आहे, हिते तव्हां वेरीफाई करे सघो था। कास 60 छा जे बराबरि आहे, कास 60 1/2 आहे। ठीकु आहे। बाक़ी ॾिसो त द वैल्यू ऑफ काट 30 जी वैल्यू छा आहे, जॾहिं 10 छा जे बराबरि आहे 10 बराबरि आहे 1/3 1/3 जे बराबरि आहे। त काट हुनजो इनवर्स आहे त ही थींदो 10 जी वैल्यू आहे 1/3 त काट 30 जी वैल्यू छा हूंदी, हुनजी इनवर्स हूंदी, मतिलबु जेकी 10 जी हूंदी हुनजे काट जी वैल्यू इनवर्स हूंदी। हाणे हिन जे जेकॾहिं पाण इनवर्स कयूं त पाण वटि जवाबु छा ईंदो, पाण वटि जवाबु ईंदो रेडिकल 3। टियों हिन में छा आहे, दी वैल्यू ऑफ 1045 जी वैल्यू छा आहे, 1045 जी वैल्यू आहे 1। दी वैल्यू ऑफ कास स्क्वायर 30 हिन जी पाण खे कीअं मालूम करनी, ही भी सफ़ा सवलो। पाण छा करिणो आहे, साॻे तरीक़े सां कास 30 इंटू कास 30 हिननि जी वैल्यू लिखूं। कास 30 छा जे बराबरि हूंदो आहे रेडिकल 3/2 वरी इंटू रेडिकल 3/2। ठीकु आहे। हाणे हिननि खे सिम्पलीफाई कंदासीं, पाण में ज़रब कयूं त ही रेडिकल में पूरो थी वेंदो, बाक़ी 3 सही आहे। 2 खे 2 सां ज़रब कंदो त 4 जवाबु आयो, मतिलबु हिते पंहिंजो जवाबु आहे। हा हिते जवाबु आहे, मतिलबु ही बि ॾुखियो कोन्हे, स्क्वायर में अची वियो त को मसइलो कोन्हे, तव्हां ख़ाली हुनखे एक्सपेंड करे वठो। हाणे वैल्यू ऑफ कोसेक 60 जी वैल्यू छा आहे, कोसेक छा जो इनवर्स आहे, साइन जो इनवर्स आहे। साइन 60 जी वैल्यू छा आहे, साइन 60 जी वैल्यू आहे रेडिकल 3/2। हाणे कोसेक उनजे इनवर्स आहे त हीअ थींदो 2/रेडिकल 3 तव्हां टेबल मां बि वेरीफाई करे सघो था, 2/रेडिकल 3 जो जवाबु। ठीकु आहे। दी वैल्यू ऑफ साइन स्क्वायर 45
ही छा जे बराबर आहे तव्हां साइन 45 खे ज़रब कंदो साइन 45 सां त मतिलबु साइन 45 जी वैल्यू छा आहे साइन 45 जी वैल्यू आहे पाण वटि 1/√2 वरी हुनखे ज़रब कंदो 1/√2 सां त जवाबु ईंदो 1/2 हीअ पंहिंजो जवाबु ठीकु आहे। हाणे पाण ॾिसूं दी वैल्यू ऑफ कोसेक स्क्वायर 60 त 60 जी वैल्यू कोसेक 60 छा जे बराबरि आहे कोसेक 60 खे पाण ॾिठो आहे त 2/3 जे आहे त हिन खे वरी 2/3 सां ज़रब कंदासीं छो जो हीअ स्क्वायर आहे त जवाबु पाण वटि छा ईंदो 4/3 4/3 हीअ पाण वटि जवाबु आहे छो जो 2/3 खे ज़रब कयोसीं 2/3 सां त रेडिकल में कैंसिल थी वियो बाक़ी 2 खे 2 सां ज़रब कयोसीं त 4 थियो ऐं 3 जेको बाक़ी बचिया। इहो चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।